सिंध हुकूमत पारां 9 महीननि खां 15 सालनि पंहिंजे मासूम ॿारनि खे टाइफाइड खां महफ़ूज़ रखण लाइ शुरू कयल 2 हफ़्तनि जी मुहिम जो मलीर जे मरकज़ी इलाइक़े मुराद मेमण ॻोठ जे सिंध गवर्नमेंट अस्पताल में डिप्टी कमिश्नर मलीर इरफान सलाम मीरावाणी, DHO मलीर डॉक्टर इमदाद अली चन्ना, SP मलीर शुएब मेमण सां गॾु ॿारनि खे हिफ़ाज़ती टीका लॻाए इफ़्तिताह करे छॾियो। टाइफाइड आगाही मुहिम जे हवाले सां वॉक पिणु कयो वियो। डिप्टी कमिश्नर मलीर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नंढड़नि ॿारनि खे बीमारियुनि खां महफ़ूज़ रखण लाइ 13 मई खां 25 मई ताईं शुरू कयल 2 हफ़्तनि जी मुहिम खे कामयाब बणाइण लाइ वालिदीन ताउन कनि ऐं 9 महीननि खां 15 सालनि जी उमिरि जे ॿारनि खे हिफ़ाज़ती टीका लॻाए खेनि टाइफाइड जहिड़े ख़तरनाक मूज़ी मर्ज़ खां बचाइनि। DHO मलीर डॉक्टर इमदाद अली चन्ना चयो त टाइफाइड जे मुहिम जे हवाले सां ॿुधायो त 824 टीमूं जोड़ी वयूं आहिनि, जेके अस्पतालनि तोड़े सरकारी ऐं ख़ानगी स्कूल जे ॿारनि खे हिफ़ाज़ती टीका लॻाइण सां गॾु घर घर पिणु टीमूं विज़िट करे आगाही मुहिम हलाईंदियूं, ॿारनि खे टाइफाइड खां महफ़ूज़ रखण लाइ हिफ़ाज़ती टीका लॻाईंदियूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।